जय झूलेलाल। कारकत जो सतनारायण यानी नवंबर या दिसंबर जो महीनो ही सतनारायण तमाम पवित्र ऐं शुभ मञियो वेंदो आहे। छो जो अॼोके ॾींहुं असांजे गुरु नानक देव जो जन्म थियो हो। गुरु नानक देव जो जन्म लाहौर जे पासे में तलवंडी नाले ॻोठ में कालूराम जे घर में थियो हो। गुरुअ जी माता जो नालो तृप्ता देवी हो, भेण जो नालो नानकी देवी हो। गुरु नंढे हूंदे खां ई ज्ञान जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। हर सुवाल जो जवाबु अहिड़े त नमूने ॾींदा हुआ जो सभु माण्हू अजब में पइजी वेंदा हुआ। गुरु जॾहिं पंहिंजो नंढपण पूरो करे 16 सालनि जा थिया तॾहिं हुननि जे पिता गुरु जी शादी कराए छॾी। गुरु जी धर्म पत्नीअ जो नालो सुलक्षणी देवी हो। जहिड़ो नालो सुलक्षणी देवी हो तेरी हूअ गुणवान हूंदी हुई। गुरुअ खे 2 पुट हुआ, हिकिड़ो श्रीचंद, ॿियो लक्ष्मीचंद। गुरु नानक देव जी गृहस्थाश्रम में रही करे बि परमात्मा जे ज्ञान जो प्रचार करण लॻा। असांजी नई पीढ़ी असां खां सवाल कंदी आहे त असां सिंधी गुरु नानक देव खे छो मञींदा आहियूं। छो जो असां सभु सिंधी सनातन धर्म जो पालन कंदड़ आहियूं। गुरु नानक देव जो मूल मंत्र हो एको ओंकार, यानी परमात्मा जा रूप त अनेक आहिनि पर परमात्मा हिकु आहे। तंहिंजे लाइ गुरु नानक देव जॾहिं ज्ञान जो प्रचार करण लाइ निकिता तॾहिं पहिरीं सिंध में आया। छो जो असांजी सिंध लाहौर जे बिल्कुलु पासे में आहे। जॾहिं जॾहिं गुरु नानक देव सिंध में सत्संग करण लाइ ईंदा हुआ तॾहिं असांजा सिंधी ॾाढो ख़ुशि थींदा हुआ ऐं गुरु नानक देव जी वाणीअ जो पालन कंदा हुआ। असांजा सिंधी तॾहिं खां वठी असांजा वॾा गुरु नानक देव जे गुरु ग्रंथ साहिब खे तमामु शिक ऐं प्रेम सां मञींदा आया आहिनि। तंहिंजे लाइ असां सभु सिंधी गॾिजी करे अॼोके ॾींहुं गुरु नानक देव जे धूमधाम सां जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। हर हंधि लंगर थींदा आहिनि, भंडारा थींदा आहिनि, भॼन थींदा आहिनि, कीर्तन थींदा आहिनि। सतनाम श्री वाहेगुरु जी धुनी हर हंधि पई ॿुधण में ईंदी आहे। हर दिलि में अॼोके ॾींहुं पवित्रता ऐं आनंद जी लहर छाई पई हूंदी आहे। तव्हां सभिनी खे गुरु नानक देव जे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। जय झूलेलाल।